दोस्तों हम अभी मस्केर शाह पे हैं और आज हम दिखाएंगे आपको कि यहाँ पे कैसा माहौल है और यहाँ पे लोग कैसे आ रहे हैं, क्या चीज़ें कर रहे हैं। तो ये खूह ॿुधायो हिन खूह जे बारे में तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? खूह के तकरीबन 50 साल खां थी विया अच्छा जी। पहिरियां पाणी ॾिठो हे किनार ॾिसो था। हाँ हाँ हेसिताणी पहिरियां पाणी हुयो, हाणे पाणी ख़तमु थी वियो आहे। अच्छा
मस्त भाषा जो रंगा पानी अच्छा घणो टेम्पो जी कदी में बाबा सही सही महिरबानी रही वण में जेके तावीज़ बदल आहिनि इहे छा जा तावीज़ आहिनि छो बधा अथनि मन के साथ तब हूंदो आहे कैसा हकीकत जिनड़ी आहे हा तावीज़ खणी ईंदा आहिनि वरी बि कॾहिं ईंदो वापसि रखंदा अच्छा हे ॿधंदो माना केरु आहे फ़कीर वग़ैरह हूंदो आहे न के कंध हणंदा आहिनि हा उहे। अच्छा ठीकु महिरबानी हाँ तो ये देखता था जा रहे हो आयो मुंहिंजी शादी जी बात हुई उहा शादी थी वई अच्छा सही सही टाइम भी काफ़ी थी वियो पर अलाह ॾिनो त पोइ अची वियासीं। माशाल्लाह माशाल्लाह तव्हां कॾहिं आया हो पहिरियां हिते असां ईंदा रहंदा आहियूं दादू जा आहियूं काफ़ी टाइम सही सही मेले ते नाई मारम तव्हांजी शादी खे घणो टाइम थियो तव्हांजी शादी खे काफ़ी टाइम सही माशाल्लाह माशाल्लाह नालो मुंहिंजो बि नालो अजीज़ आहे हा हिन जो नेम किथां आया आहियो असां सिम खां आया आहियूं हा हा चांडिया हूंदा न ना जाओ सिम जा जेको खंदा हूं गाॾे ते हे रोटी कंदा आहियूं वरी हिन मां जो ट्रैक